चौथो मौक़ो वरी टियों चौथो ॾींहुं मिलियो अथव। अणी आर्ज़ी तरह सही, आर्ज़ी तरह आलमी हालतुनि जे करे हिननि खे मौक़ो मिलियो आहे। इन मौक़े मां फ़ाइदो वठी कुझु कंदा न, इन मौक़े मां फ़ाइदो वठी वधीक पैसा ॿाहिरि मोकिलींदा। जेके 4 ॾींहं मिलंदा उनजो फ़ाइदो वठी सवेल दोस्तनि ॻाल्हि कई त ही पटे ते आयल बिल्कुलु ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त हैरत अंगेज़ ॻाल्हि दोस्तनि कई त मूंखे उहा नई हिकिड़ी फॉर्मुलेशन लॻी त ही त जहिड़ा हिते जा हुकुमरान आहिनि ई कोन, ही ॿिए पासे खां आया आहिनि ऐं माल गॾु करे हाणे भॼनि था त बाणा हाणे वरी असां पंहिंजे वतन में अची वञूं। को आयो हुजे अफ़गान सोचे कराची जो हालतूं ख़राबु आहिनि, उहो ट्रांसपोर्ट बस खपाए पैसा खणी भॼी वञे वापसि वञी जलालाबाद या कंधार निकिरे। ही त ईअं आहिनि जहिड़ो हिननि जो घर सिंध कोन्हे पीपुल्स पार्टी जो या लीग जो या ॿियनि जो, जहिड़ो हिननि जो घर को ब्राज़ील या दुबई या साओ पालो ऐं मैड्रिड आहे, हितां माल ठाहे भॼी वेंदा ऐं हू जेके ॿिया असांजा निकिता आहिनि कायदीन नवाज़ शरीफ़ साहब ऐं इमरान ख़ान साहब। नवाज़ शरीफ़ साहब कराची में अची फरमायो वियो आहे त कराची में बिहारी मुंहिंजी हुकूमत ईंदी त बिहारियुनि खे आणींदुसि, सोचे सघिजे थो। ऐं इमरान ख़ान साहब अची संदसि प्रोग्राम जी स्टेज तां चवंदुसि कराची ऐं सिंध, कराची ऐं सिंध। ऐं ॿिए पासे इमरान ख़ान साहब जो जेको जावेद हाशमी साहब आहे सो चए थो जेकॾहिं 50,000 बंगाली आबाद कजंदा कराची में त कराची अलॻि कोन थिए। इहो हूंदी आहे पराए माल ते टोपी निराड़ ते करे छा ख़र्ची करणु। मामा जे घर मिज़मान में कोन जेको भउ न की भोला, मिज़मान मामे जे घर आहिनि तुंहिंजे अंगूठे घर थो वञे। जावेद हाशमी मुल्तान में रहे 50,000 माण्हू वञी, इमरान ख़ान साहब वञी मियां वाली में रहे, मियां नवाज़ शरीफ़ खे खपे त वञी मॉडल टाउन में रहे, रायविंड में रहे 50,000 बिहारी 5 लख वञी रहे। पर असीं ईअं कोन चवंदासीं छाकाणि असांखे ख़बर आहे त जे 5 लख बिहारी रायविंड आया त उतां वरी ट्रेन में ॿिए हफ़्ते हेॾा रवाना कई वेंदा। पहिरीं लाहे रायविंड में जहाज़ में लाहे अदरबा करे हार पाराए वरी उन्हनि खे मोकिलींदा हेॾा। तंहिंजे करे सिंध में डेमोग्राफिक तब्दीली आणण लाइ MQM हुजे, PMLN हुजे, तहरीक इंसाफ़ हुजे, का बि धुर सिंध माण्हुनि खे पंहिंजे वतन में अक़लियत में तब्दील करण लाइ डेमोग्राफिक चेंज लाइ कोशिशि कंदी, उनखे सिंधी माण्हू रेज़िस्ट कंदा। ऐं आउं तव्हांजे ज़रिए पियो ॿुधायां त हीअ रेज़िस्ट करण मां हिननि जी मुराद शायदि उहा आहे त सिंधी रेज़िस्ट कंदा, पोइ मुज़ाहरा कंदा, पोइ बुख हड़तालूं कंदा, पोइ वरी सिंधी माण्हू जेके से वञी वेंदा अलामती बुख हड़ताल ते ऐं पोइ टोकन स्ट्राइक था उथंदा, पोइ वरी धरणो हणी वेही रहंदा। हींअर उहो दौरु कोन थो। हींअर ॻाल्हि सम्झी छॾियो। असांजा महिरबानी क़दरदान ज़रदारी साहब, नवाज़ शरीफ़ साहब, इमरान ख़ान साहब, जमात इस्लामी जा लीडर साहिबान, MQM जा दोस्त साहिबान, असांजे जेके प्यारा प्यारा लीडर साहिबान आहियो, सम्झी छॾियो ॿी सिंध आहे। हीअ सिंध चश्मा झेलम लिंक कैनाल जे ख़िलाफ़ 19 फरवरी ते 2010 ते कराची खां वठी कश्मीर ताईं बंदि थी वञे ऐं नेपरा जो पावर प्लांट कैंसिल थो करणो। हीअ सिंध उहा आहे जेका बेनज़ीर साहिब जी शहादत ते 5 ॾींहं सॼे पाकिस्तान जा रोड ऐं रस्ता ऐं शहर अॻू बंदि थी करे। इहो आहे सिंध आहे जेका 5 अगस्त जी राति 4 अगस्त ते अल्ताफ़ हुसैन बयानु थो ॾिए ऐं तव्हांजो हीउ भाउ, तव्हांजी हीअ पार्टी ऐं सिंध जा ॿिया माण्हू क़ौमी दर्द रखंदड़ माण्हू 5 अगस्त ते जॾहिं सिंध में हड़ताल जी काल ॾियनि था तॾहिं कराची खां कंदकोट ते सिंध बंदि थी थिए ऐं उन ई राति शाम जो अल्ताफ़ हुसैन TV ते अची माफ़ी थो वठे त मुंहिंजे लफ़्ज़नि ते माफ़ी थो वठे। 8 अगस्त ते हीअ उहा सिंध आहे जॾहिं राति जो बाबर अहवान ऐं इशरतुल इबाद सिंध में 2 निज़ामनि जी ॻाल्हि था कनि ऐं अवामी तहरीक हड़ताल जी काल थी ॾिए ऐं ॿिया दोस्त हुन में हिमायत कनि था ऐं नतीजो तव्हां ॾिसो था त उन्हनि खे वापसि थो वठिणो पए। ऐं 13 अगस्त ते जॾहिं अवामी तहरीक सिंध बचायो कमेटी ॿियूं धुरियूं गॾिजी हड़ताल जी काल ॾियनि थियूं तॾहिं सिंध कराची डाक यार्ड खां वठी कश्मीर ताईं बंदि थी रहे ऐं उहा रुगो पॉलिटिकल पार्टियुनि जी हड़ताल कान हुई, उन में तव्हां सभिनी जो रोल हो। अवामी तहरीक या ॿियूं धुरियूं कुझु न हुजनि हा जेकॾहिं सिंध जी ही सिविल सोसाइटी उन जी धणी नथी बीहे हा। तव्हां मां हर माण्हू 13 अगस्त जे ॾींहं ते तव्हां मां हर माण्हू 19 फरवरी ते उन सॼी शइ खे पंहिंजी कलेक्टिव काल पियो सम्झे। ऐं जॾहिं तव्हांजे भेनरुनि सिंधियाणी तहरीक जे भेनरुनि उन्हनि जे घरनि ते तवा टंगे सिंध में पहिरियों दफ़ो रिवायत कई चूड़ियूं उछलाए ऐं पीपुल्स पार्टी जा वज़ीर पंहिंजा घर छॾे कराची क्लिफ्टन भॼी विया त ही उहा सिंध आहे। तंहिंजे करे असांखे इन ॻाल्हि ते मजबूर न कयो। ज़रदारी साहब ऐं ॿिया पाकिस्तान जी फेडरल पॉलिटिक्स कंदड़ दोस्तो असांखे हिन ॻाल्हि ते मजबूर न कयो जो सिंध जा माण्हू इहा काल ॾेई छॾीनि त सिंध में डेमोग्राफिक तब्दीली आणंदड़ कोशिशि कंदड़ हर MNA MPA हर उन पार्टी में नए शामिल थींदड़ माण्हू जो बि घेराव कयो। सिंध जा माण्हू ईअं करे सघनि था त हज़ारे माण्हू जेको माण्हू कंहिं नई पार्टी में जेका बिहारनि ऐं बगाड़नि जी ॻाल्हि करे उन्हनि जे घर वञी सिंधी माण्हू 1000 माण्हुनि जो रस्तो बंदि करे वेही रहनि। सिंधी माण्हू ईअं बि ॻाल्हि करे सघनि था त सॼी सिंध 7 ॾींहंनि लाइ असीं बंदि करे छॾियूं, सॼी सिंध ऐं 7 ॾींहंनि लाइ बंदि करे छॾियूं त ही फेडरल पार्टी सिंध सां ज़्यादती पियूं कनि। ऐं हींअर उहो दौरु कोन अथव ज़िया लक जो तव्हीं अची मोरे ऐं मेड़ ऐं दादू में माण्हुनि खे कुचलियो, हीउ दौरु उहो न आहे, हींअर मुमकिन न आहे। हींअर तव्हीं ऑक्यूपाइड आहियो, तव्हांजा 50 मुआज़ खुलियल आहिनि, तव्हां वटि वसीला कोन्हनि, तव्हां वटि उहा सूरत हाल कान्हे, आलमी ताक़तूं अॻु में ई पाकिस्तान जे ख़िलाफ़ आहिनि।
तंहिंजे करे पाकिस्तान खे गॾे रखणो आहे, पाकिस्तान जे माण्हुनि खे हलाइणो आहे, पाकिस्तान में हिकिड़ी हमआहंगी पैदा करणी आहे, त ॿ टे कम कयो। हिकिड़ो त रियासत ऐं मज़हब खे अलॻि अलॻि, मज़हब असांजे दिलनि जो मामिलो आहे। असां ख़ुदा सां या कंहिंखे हिंदुअ खे भॻवान सां या कंहिं क्रिश्चन खे जीसस क्राइस्ट सां प्यार डंडे सां कोन्हे। हज़ारनि सालनि जो हिकिड़ो प्रोसेस आहे, उन में उन माण्हूअ खे पंहिंजे मज़हब सां, पंहिंजे मज़हबी रहनुमा सां, पंहिंजे पैगंबर सां, पंहिंजे उलमाए कराम सां, उन ज़माने जे अज़ीम माण्हुनि सां मोहबत आहे। मोहबत जे करे, उन्हनि जी प्रीचिंग्स जे करे, हज़रत ईसा सां मोहबत माण्हू डंडे जे करे कोन था कनि, उन जेको रस्तो अख़्तियार कयो उन जे करे मोहबत था कनि। तंहिंजे करे इहो जेको तरीक़ो आहे त मज़हब जे आड़ में, मज़हब जे करे चङे कम लाइ इस्तेमालु थिए त ज़बरदस्त, पाण मां कंहिंखे ख़ुशी न थींदी। मज़हब हमेशह हुज़ूर जिन जे वक़्त खां वठी चङनि शयुनि लाइ इस्तेमालु थींदो। मज़हब छा? मज़हब चवंदो ग़ुलामनि सां ज़्यादती न कयो, मज़हब चवंदो न्याणियुनि खे क़त्ल करे दफ़न न कयो, मज़हब त चङियूं ॻाल्हियूं कंदो। उन्हनि खे ही खणी आया आहिनि त मज़हब करे ज़ियाउल खे वोट ॾियो। छा तव्हां इस्लामी निज़ाम चाहियो था? हा चाहियो था, पोइ माना ज़ियाउल तव्हांजो अमीरुल मोमिनीन थी वियो। मज़हब माना मुशर्रफ खे वोट ॾियो, मज़हब माना सिंधियुनि जा वसीला खणी वञो, मज़हब माना बलोचनि खे पादरणो, मज़हब माना बंगालियुनि खे कोहो, मज़हब माना कराची में ॻोल्हे ॻोल्हे सिंधी माण्हू जेको मिले उनखे ॻोल्हे कराची जे रस्तनि ते कुई छॾियो ऐं चओ त मज़हबी भाउ ने कुई छॾियोसि। हाणे मज़हब जे इन्हनि कमनि लाइ इस्तेमालु कंदव। मज़हब ख़ुदा असांजे ख़ुदा चवंदा आहिनि न, ख़ुदा असांजे शाहरग जे वेझो आहे, त उन शाहरग जे वेझो जो ख़ुदा आहे त विच में मुशर्रफ या ज़ियाउल जी ज़रूरत आहे छा त उहो असांजो इंट्रोडक्शन कराए ख़ुदा सां। तंहिंजे करे मुशर्रफ ऐं ज़ियाउल जी का ज़रूरत कान्हे। ख़ुदा जे आबदा परवीन असांजी भेण ॻाईंदी आहे, अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा ख़ुदा जाने। त उहा जेको सूफ़ी पैगाम आहे, ओंदी ओ ॼाणे सको अपनी तोड़ निभावण ॾे, जेको असीं ॼाणूं असांजो ख़ुदा ॼाणे। उन में मज़हब डंडो खणी रियासत जो हथियार थी इस्तेमालु थिए, उनखे अलॻि कयो। सूबनि खे सूबा न चओ, सम्झो त इहे पाकिस्तान में 1940 जे करारदाद तहत हिकिड़ियूं रियासतूं आहिनि, उन्हनि खे उहो हक़ ॾियो। रियासत ॾियण सां मुल्क तबाह थी वेंदो आहे छा? जेकॾहिं मुल्क रियासत सॾियण सां तबाह थिया त पोइ अमेरिका दुनिया जो मज़बूत इकनॉमिक पावर कीअं हुजे हा जिते 50 रियासतूं आहिनि? हर रियासत आहे न, सूबो त कोन्हे। न्यूयॉर्क, पेंसिल्वेनिया, टेक्सस, इहे सभु छा आहिनि? रियासतूं आहिनि। त पाकिस्तान में ही रियासतूं आहिनि, ही ॿोलियूं आहिनि, ही इकाइयूं आहिनि, ही वहदतूं आहिनि। इन्हनि वहदतुनि खे पंहिंजा हक़ ॾियो। आख़िर में आउं शिकारपुर जे माण्हुनि दोस्तनि खे हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि त शिकारपुर लाइ मूं सवेल ॻाल्हि कंहिं दोस्त जे फाते ते वेठा हुआसीं, उते मूं हुनखे मूंखे ॿुधायो त असीं छा छा पिया कयूं हुते। उनखे मूं ॿुधायो, मुंहिंजो 1930 में एनसाइक्लोपीडिया ब्रिटेनिका चवे थी 1930 में, विकीपीडिया ते क्लिक कंदव नेट ते वञी, 1930 में शिकारपुर खां सवाइ ॿिया सिंध जा समूरा ज़िला, उन्हनि जा ॻणियूं ग्रेजुएट जिन जी BA, इहे पाण वारी कापी वारी BA न, जेका हक़ीक़ी ग्रेजुएशन हुई BA, त 1930 में सॼे सिंध जा ॿिया ज़िला उन्हनि जा ग्रेजुएट 6 ऐं अकेली शिकारपुर ज़िलो उन जा ग्रेजुएट 70। तव्हां फ़र्क़ु ॾिसो था, तव्हां कहिड़े शहर में वेठा आहियो, तव्हां फ़र्क़ु ॾिसो था। फ़र्क़ु ईअं कोन्हे त सॼी सिंध 6 हुजे असीं 8 हुजूं, या सॼी सिंध 4 हुजे असीं 2 हुजूं। फ़र्क़ु सम्झो था त छा ॻाल्हि पई थिए? तव्हां कैन यू रियलाइज़ इट त सॼी सिंध में माना हुन में कराची बि आहे, माना कराची बि आहे, हैदराबाद, दादू, लाड़काना, जेकबाबाद, बदीन, ठटा, नवाबशाह, नौशहरा, सभु सातिया परगणा, सभु उन्हनि सभिनी परगणनि मां ग्रेजुएट कुल सॼी सिंध में। इहो तव्हांखे हींअर थो चवां, वञी लिखो एनसाइक्लोपीडिया ब्रिटेनिका, नेट ते वञो, अॼु राति वञी लिखो, अॼु राति वञी लिखो विकीपीडिया ते शिकारपुर, शिकारपुर अॼु राति वञी विकीपीडिया ते जेके नौजवान वेठा आहिनि नेट ॼाणनि था लिखो, उन में ॾिसो शिकारपुर छा हुई। सॼे सिंध जा ग्रेजुएट 6 ऐं शिकारपुर अकेले जा 70 ग्रेजुएट, माना 10 खां 11 ते हिकिड़े पासे सॼी सिंध, ॿिए पासे अकेलो शिकारपुर 11 ते। उन शहर में तव्हां वेठा आहियो, जंहिं शहर में ही तो अॻे टेलीविजन ते ड्रामा ॾिसंदा हो, टेलीविजन ते ड्रामा हूंदो नाटक सभा, उन नाटक सभा लफ़्ज़ जो आगाज़ हितां थियो शिकारपुर खां, नाटकनि जी मंडलीअ जो आगाज़ हितां थियो। सॼी सिंध में नाटकनि जी शुरूआत हितां थी। सामीअ जे सुलूकनि जो शहर ही आहे। सामी जा जेके 4000 सुलूक जेके रिकवर थिया आहिनि, जेके रिसर्च ज़रिए अॻियां आया, उहे हिते लिखिया विया। ही उहो शहर आहे जिते उन वक़्तु अदहदास साहिब जी, ताराचंद साहिब जी जेका हॉस्पिटल हुई, सा बर सग़ीर जी वॾे में वॾी
मुफ़्त हॉस्पिटल, पेशेंट के दवाऊं मुफ़्त मिलंदियूं ऐं पेशेंट के मानी मिलंदी, मरीज़ के दवा मिलंदी ऐं मरीज़ के मानी मिलंदी ऐं मरीज़ सां जेके वार सहींदा उन्हनि खे मानी मिलंदी ऐं ट्रांसपोर्ट मिलंदी। ऐं ही उहो शहर आहे जिते डॉक्टर हॉलैंड ॿियनि मुल्कनि मां अची हिते अखियुनि जे इलाज जी आलमी अस्पताल हलाईंदो, जेका बर सगीर जे माण्हुनि जी इलाज कंदी हुई अखियुनि जो। हाणे अखियुनि जे इलाज लाइ पाकिस्तान वारनि खे श्रीलंका थो वञणो पए, डोनर उतां श्रीलंका मां ॻोल्हणा था पवनि, पाकिस्तान खे ॿाहिरि थो वञणो पए ऐं उन ज़माने में उतां अची हिते ईंदा। उन शिकारपुर खे छा थी वियो आहे? उन शिकारपुर खे जो जेको हशर थियो आहे, तव्हांखे ख़बर आहे हिन वक़्तु सब कॉन्टिनेंट जो वॾे में वॾो लीडिंग लॉयर, हैव यू एवर हर्ड अबाउट हिम? जेको हिन बर सगीर जो वॾे में वॾो रिकॉग्नाइज़, वॾा वकील इलाही हूंदा, रिकॉग्नाइज़्ड वकील, मुंहिंजो नालो छा आहे? राम जेठमलाणी, इंडिया जो वज़ीर कानून शिकारपुर जो। शिकारपुर जो शागिर्द, दाख़िलाऊं वठंदड़, धिका खाईंदड़, बातड़ी ॿोली में हलंदड़, सो बर सगीर जो वॾे में वॾो हींअर वकील अथव राम जेठमलाणी, जंहिंजी धीअ राणी जेठमलाणी ख़ुदि वॾी वकील आहे ऐं ॿियो पुटु महेश मलाणी उहो ख़ुदि वॾो वॾो वकील आहे। ऐं उहा राणी जेठमलाणी मुख़्तलिफ़ मुल्कनि जी इंडिया में एज़ाज़ी काउंसिल जनरल थी आहे, राणी जेठमलाणी। इन क़िस्म जा माण्हू उहे हिते अस्पतालूं इन क़िस्म जूं हिते, शेख हयाज़ जहिड़ो माण्हू हिते, जहिड़ो शेख हयाज़ जहिड़ो माण्हू बर सगीर में अञा ताईं नथो सम्झा त अहिड़ो पैदा थियो आहे कंहिं हिकिड़ी नज़रअंदाज़ थियल ॿोलीअ में। इन क़िस्म जा माण्हू उन शिकारपुर खे पाण हवाले कयो आहे। कारोकारी, उखड़ियल रोड, फिटल ड्रेनेज, तबाह स्कूल, तबाह अस्पतालूं, चक में असांजे सिंधी हिंदू भाउरनि जो क़तल, ॿारनि जा अगवा, आम वापारियुनि, आम कामोरनि, आम मिसकिन माण्हुनि जो अगवा। ही फलाणो पली जो आहे, मूं हिकिड़े पलीजे खे मारियो, पलीजे मुंहिंजो माण्हू मारियो, हिन पलीजे खे सुज़ुकी में लाइ मारे छॾियो, ही खोसो आहे हिनखे लाइ मारे छॾियो, ही सुमरो आहे, ही जखराणी आहे, ही फलाणो आहे। हिन शिकारपुर ऐं जेकबाबाद ऐं कंदकोट बेल्ट में जेको हशर आहे आम माण्हूअ सां, गाॾी हिन टाइम ते खणी छॾियो, जलसो हिन टाइम ते कजो, हिन टाइम खां पोइ सखर ऐं शिकारपुर रोड महफ़ूज़ कोन्हे, हिन टाइम खां पोइ लाड़काणो ऐं शिकारपुर रोड महफ़ूज़ कोन्हे, हिन टाइम खां पोइ शिकारपुर ऐं कंदकोट रोड महफ़ूज़ कोन्हे। सिंध जो जेको मर्कज़, उन चयो आहे, शाम चयो आहे, अलाह मथे जो किताबनि में पढ़िजे हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। त ईअं किताबनि में पढ़ूं, हींअर असीं किताबनि में पढ़ूं पिया न, माना असांखे विकीपीडिया ऐं असांखे इंसाइक्लोपीडिया ब्रिटेनिका ॿुधाए त हिते 70 ग्रेजुएट हूंदा हुआ ऐं सॼे सिंध में 6 हूंदा हुआ, ऐं असां पाण उन रोल प्ले करे उनखे रोके न सघूं त शिकारपुर इल्म जो, आगही जो। तंहिंजे करे मुंहिंजी आख़िर में तव्हांखे गुज़ारिश आहे त मूंखे ख़बर आहे वॾा कम मुंहिंजो नज़रिए में हिन में ईमान आहे ऐं तमामु त हिकिड़ो माण्हू लख थिए थो जे हू सच चवे। हिते हिन हाल में 250 जेके दोस्त वेठा आहिनि, इहे जेकॾहिं इहो इरादो कनि त असीं पंहिंजा कम कंदासीं, पंहिंजूं नौकरियूं कंदासीं, पंहिंजा बचा पालींदासीं, असीं पंहिंजे रोज़गार ऐं पंहिंजे घर ऐं गाॾी ऐं अमड़ ऐं भेण ऐं धीउ ऐं न्याणी, उन्हनि जे गुज़र सफ़र, उनजी न्याणी जी शादी, पुट जी तालीम, उन्हनि कमनि में बि लॻाईंदासीं। पर असीं शिकारपुर खे हिन सॼे सब कॉन्टिनेंट जो न सही, पाकिस्तान जो न सही, घटि में घटि अॻे सब कॉन्टिनेंट जो, अॻे पाकिस्तान न सॼे बर सगीर जो शहर हो, पर ॿियो न त सिंध जो इल्म, आगही ऐं इरफान जो मर्कज़ बनाईंदासीं। हिन खे रिलीजियस हार्मनी जो, यानी मज़हबी तौर ते हिक ॿिए खे बर्दाश्त करण जो शहर बनाईंदासीं। हिन में सिंधी हिंदू ऐं सिंधी मुस्लमान भाउर उहे हथ हथ में ॾेई उन ज़माने वांगुरु वेंदा जॾहिं उहे हिक ॿिए जे दावतुनि में, हिक ॿिए जे शादियुनि में, हिक ॿिए जे ॾियारियुनि में, हिक जे ईदुनि बरातुनि में शरीक थींदा। हिन शहर जो उहो ओज मोटाईंदासीं। हिते स्कूलनि में मास्तरनि खे ऐं डॉक्टरनि खे अस्पतालुनि में सलाह ॾेई, मजबूर करे, मिंथू करे उन्हनि खे क़ाइल कंदासीं त अस्पतालुनि में ड्यूटी कनि, ऐं ॿारनि खे चवंदासीं त स्कूल में पढ़ो, ऐं ट्यूशन सेंटरनि में जेके उस्ताद आहिनि तिन खे चवंदासीं ट्यूशन भले पढ़ायो, सुबुह जो स्कूल में पढ़ायो। ऐं लेडी डॉक्टर्स खे चवंदासीं त ॻोठनि में जेके असांजूं भेनरूं जेके ॿार ॼणी ते मरी थियूं वञनि, जिन जे ॿारनि जूं वैक्सीनेशन कोन थियूं थियनि, जेके ॿार असांजा नंढे हूंदे पोलियो ऐं ॿियनि बीमारियुनि में तड़पी तड़पी मरनि था, उन्हनि जे लाइ पाण आवाज़ बुलंद कंदासीं। जेकॾहिं पाण इहो चऊं त शिकारपुर खे पाण गुटके ऐं पान ऐं पतनि ऐं बीड़ियुनि ऐं चांहिनि ऐं इन्हनि खां आजो कंदासीं, ऐं असां माउथ कैंसर खां बचंदासीं, असीं इन्हनि बीमारियुनि मां बचंदासीं, असीं पंहिंजे ॿारनि खे इन्हनि बीमारियुनि खां परे रखंदासीं। असीं शिकारपुर जी हिकिड़ो रिनेसान आहे न, यूरोप जे उरूज जो ज़मानो, असीं अचो, ऐं तव्हांखे गुज़ारिश थो कयां, मुंहिंजी तव्हांखे अपील आहे, तव्हांजो नंढो भाउ, तव्हांजो दोस्त, तव्हांजो साथी
तव्हांजे हिन शहर में हिन वक़्तु महिमान ऐं जेको पाण खे एज़ाज़ी तौर उहा तारीख़ पढ़ी विकीपीडिया ते एनसाइक्लोपीडिया ब्रिटेनिका ते मूं चयो त आउं एज़ाज़ी तौर पाण खे चवां त आउं बि हिन शिकारपुर जो शहरी आहियां। उहो तव्हांजो नंढड़ो भाउ तव्हांखे गुज़ारिश थो करे, हथ ॿधी अर्ज़ु थो करे त अचो त शिकारपुर जे रेनेसांस जो आवाज़ कयो, शिकारपुर जे ॿीहर उभरण जो ऐं शिकारपुर खे हिन सॼी रीजन जो मर्कज़ बनाइण लाइ उन सफ़र जो आगाज़ कयूं। उन सफ़र में तव्हांजो ही भाउ तव्हां सां पहिरीं सफ़ में कारकुन थी, पांधीड़ो थी, जेका ड्यूटी रखंदो अवामी तहरीक ऐं हयात लतीफ़ अली जो तव्हां सां गॾु हूंदा। महिरबानी।